इलाही सारा सबब आहिनि बेनज़ीर भुट्टो साहिबा जे क़ातिलनि जे गिरफ़्तार न थियण जा। हिकिड़ो सबबु त जिन धुरियुनि बेनज़ीर साहिबा खे अचण लाइ क्लीयरेंस ॾिनो उहे पोइ क्लीयरेंस तां फिरी वियो। ऐं ॿियो सबबु त बेनज़ीर साहिबा जो असांजे क़तल में ॾिसबो आहे त बेनिफिशरी केरु आहे, मोटिव ॾिसबो आहे त हिन क़तल मां सभ खां वधीक फ़ाइदो कंहिंखे थियो। सॼो क्रिमिनल ज्यूरिस्प्रूडेंस, सॼो जेको लॉ आहे क्रिमिनल लॉ, उन ते डिपेंड थो करे त हिन जे मौत मां फ़ाइदो कंहिंखे थियो। त मौत मां फ़ाइदो कंहिंखे थियो उहे ॿेड़ा खणणा पवंदा। ऐं ॿी ॻाल्हि त उन वक़्तु हुकूमत यकदमि छो ढाए छॾिया ज़मीन फ़र्श सभु छो ढाए छॾिया, ऐं जिन ढाए छॾिया उन्हनि जे ख़िलाफ़ु पीपुल्स पार्टी कार्रवाई छो कोन कई। रहमान मलिक साहब जेको बेनज़ीर साहिब सां गॾु हो, जेको छॾे भॼी वियो, उनखे वज़ीर दाख़िला छो कयो? तव्हांखे यादि हूंदो रहमान मलिक साहब बेनज़ीर साहिब सां गॾु उहो लही घर भॼी वियो ऐं कुझु मीडिया फ़ोन करे पुछियुसि त बेनज़ीर साहिबा कहाँ आहे, कि अल्हम्दुलिल्लाह ख़ैरियत से घर पहुच गई। त पहिरीं त रहमान मलिक खे कस्टडी वठणु खपंदो, उन रहमान मलिक खे त वफ़ाक़ी वज़ीर दाख़िला करे छॾियो ज़रदारी साहब। बेनज़ीर साहिबा ख़त में जंहिंजो ज़िक्र कयो परवेज़ इलाही साहिब जो, उनखे नाइब वज़ीर आज़म करे छॾियो आसिफ़। हीअ जेका सॼी हुकूमत हुई इन में बेनज़ीर घणा माण्हू पंहिंजे माउ पीउ लाइ विढ़ंदा आहिनि, उन ते हीअ उमिरि रुबाब विढ़े पियो पंहिंजे माउ पीउ बचनि लाइ, चाचनि मामनि लाइ माण्हू विढ़ंदा आहिनि। असांजो ग़रीब को कोसो चांजो सूमरो पली जो कोली भील मेघवाड़ पवंदो आहे, उहो पंहिंजो कुकड़ियूं विकिणी खारा ठाहींदियूं आहिनि। मूं कोली असांजी भेनरूं ॾिठियूं आहिनि जे खारा ठाहींदियूं आहिनि ऐं मूड़ा ठाहींदियूं आहिनि, उन मां ॾियारी त 60 रुपया गॾु करे पंहिंजे मुड़ुस चाचे या भाउ या जो खून जो केस जो मुक़ाबिलो कंदियूं। हीअ छो भॼी ॻाल्हि? सुवालु इहो आहे त हिननि उनजी वारसी छो न कई? हीअ छो कोन वियो बिलावल भुट्टो तारीख़ुनि जे केस जे, बेनज़ीर साहिब जे केस जे तारीख़ुनि ते आसिफ़ छो कोन वियो? उन पुलिस अमलदारनि खे लाहे सस्पेंड करे उनखे गिरफ़्तार छो कोन कयो? उनजे केस जी फ्रेंसिक इन्वेस्टिगेशन छो कोन थी? जीअं लेबनान में थिए थी, जीअं जर्मनी में थिए थी, जीअं फ्रांस में थिए थी, जीअं ख़ालिदा ज़िया जी हसीना वाजिद जी पंहिंजे पीउ जे क़ातिलनि जे ख़िलाफ़ु केस लाइ उनखे सज़ा आई। शेख मुजीबुर रहमान जे ज़ियाउर रहमान जे क़त्ल में मुलविस माण्हुनि खे सज़ा आई, उन्हनि अञा ताईं फांसियूं पियूं अचनि। हीअ कहिड़े क़िस्म जा माण्हू आहिनि जेका बेनज़ीर हमारी बहन है ज़िंदा है, भुट्टो ज़िंदा है, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे खून सां वास्तो ई कोन्हे। पंहिंजे मामे जे खून सां कॾहिं ॿुधो अथव त बिलावल साहब या आसिफ़ ज़रदारी साहब पंहिंजे साले या मामे या आदि आसवा या आदि बख्तावर जो बयानु हुजे त मुर्तज़ा भुट्टे जे खून जो हिसाब किताब थींदो, ओॾा वञी वास्तो ई कोन्हे। शाहनवाज़ भुट्टे जे खून सां वास्तो ई कोन्हे, वास्तो ई कोन्हे अयाज़ सुमरे सां, वास्तो ई अयाज़ समय सां, वास्तो ई कोन्हे लाला असद सां, वास्तो ई कोन्हे रज़ाक झरना सां, वास्तो ई कोन्हे हिस्बाणी सां, वास्तो ई कोन्हे कामरेड जेको नजीब हो हुननि जो PSF जो सदर जेके MQ मारे छॾियो, वास्तो ई कोन्हे मुनवर सोहरवर्दी सां, अब्दुल्ला मुराद सां। उहे हिननि जे लाइ उहे हिन लाइ लाश आहिनि, उहे हिननि लाइ शहीद न आहिनि, उहे हिन लाइ डेड बॉडीज़ आहिनि जिन ते पेर रखी मथे चढ़िया आहिनि। इहे जेके पीपुल्स पार्टी जा शहीद आहिनि, सिंध जा शहीद आहिनि, उन्हनि खे हिननि पायदान बनायो। असांजे मुक़दस शहीदनि खे पेरनि जे जेके पायदान जा ॾाका बनाए इहो ते चढ़ी मथे हलिया विया इक़्तिदार लाइ, ऐं असांखे माल खपे। तंहिंजे करे बेनज़ीर साहिबा जे खून जो बेनिफिशरी केरु? बेनज़ीर साहिब खे इशारा कंहिं पे कया उते हीअं त हिन खां मथे गोली हणिजांइ, जंहिं माण्हू इशारा पे कया उहो छो मारिजी वियो, कंहिंजो माण्हू। उन खां पोइ बेनज़ीर साहिबा खे कंहिं हिदायत कई, फ़ोन ते कंहिं चयुसि त तूं हुन मां ॿाहिरि निकिर ऐं हथु लोॾ। बेनज़ीर साहिबा खे उहो हुकुम किथां आयो, कंहिं चयो? केरु माण्हू हुआ जेके फ़ौरन पुछी वसियत केरु अॻु में तयारु? वसियतूं कूड़ ठाहियूं आहिनि न, अॼुकल्ह ॿियूं वसियतूं ठहनि, कूड़ा ठग हूंदा आहिनि, वसियतूं ठाहींदा आहिनि। बसि जेको माण्हू जीअरे वसियत बेनज़ीर साहिब खे वसियत ते ज़िक्र कयो, या मोहतरम मसलम GM सैयद हुजे, चए बाबा GM सैयद चई वियो आहे त मूंखे जेको त फलाणी जाइ ते हीअ मुंहिंजी पेती फलाणे खे ॾिजो, या चवनि त रसूल बख्श पली जो चई वियो आहे त हीअ मूंखे फलाणी जाइ ते। पली साहिब चवंदो त बशीर कुरैशी जॾहिं शहीद थियो त पली साहिब फ़ोन करे चयो सनान वारनि खे, असां सभिनी खे चई त हुनखे चयोसि त गुलशन हदीद में हुनजी तदफ़ीन कनि, त जीअं सॼी सिंध जा माण्हू उते अचनि ऐं बशीर कुरैशी जी जाइ ते कराची में हिकिड़ो पॉलिटिकल हेडक्वार्टर थिए, हुनखे पॉलिटिसाइज़ कजे त सिंध जे हक़नि लाइ हिकिड़ो मर्कज़ ठहे। त पली साहिब हमेशह ईअं चवंदो, जो पली साहिब वसियत करे केॾी आहे त मूंखे फलाणी जाइ ते रखो। इहे सभु कूड़ ठाहींदा आहिनि। बेनज़ीर साहिबा जी वसियत ठग जेके माण्हू जीअरे माण्हुनि खे घेरे में आणींदा आहिनि ऐं मौतनि खां पोइ उन्हनि खे क़ैद कंदा आहिनि, मौत खां पोइ लाश खे बि क़ैद कबो आहे। बेनज़ीर साहिबा जो जेको शहीद असांजी भेण जो जेको जिस्म आहे उन क़बर में उनखे घेरो करे उनखे पंहिंजनि मक़सदनि लाइ इस्तेमालु करे उनजे नाले में वोट पिया वठनि। असांजी उन भेण जो पलाम कोन कयूं जेका हिकिड़ी आलमी लेवल जी लीडर हुई, जेका असांजो फ़ख़्रु हुई, जेका ऑक्सफर्ड ऐं कैम्ब्रिज ऐं येल ऐं बॉस्टन ऐं हार्वर्ड में लेक्चर ॾींदी हुई, जेका बहादुरी 86 में लथी, कलाकनि जा कलाक सफ़र पे कई, जेका क़ैद तनाई में हुई, जंहिंजे कननि जूं बीमारियूं हुयूं, जेके तकलीफ़ हुयूं, जे गर्मी में सकर जेल में हुई, ॼमी बीठी, उन भेण जो पलांद करणु या उनजे क़ातिलनि खे अंजाम ताईं पहुचाइण जे बजाए हीअ उनखे हिकिड़े टूल वांगुरु उनजी शहादत खे इस्तेमालु करे उनजे आड़ में ई मफ़ाद पिया वठनि। असांजी भेण बेनज़ीर जो पलांद असीं कंदासीं।
बेनज़ीर साहिबा जे रब्त सां इंसाफ़ उनजो नंढड़ो भाउ अयाज़ लतीफ़ पलिजो ऐं संद जा करोड़े माण्हू कंदा। असीं हिननि वज़ीरनि ऐं अमीरनि खे कोन छॾींदासीं जेके 2 नंबर उनजो फ़ोटू ॾेखारे वोट था वठनि। जीअं ज़ियालक ईंदो, ज़ियालक तव्हांखे छा चयो? ज़ियालक तव्हांखे चयो रेफरेंडम में सवाल कहिड़ो पुछई? सवाल इहो पुछई त क्या आपको इस्लामी निज़ाम क़बूल है? जी हाँ। जी अल्हम्दुलिल्लाह में आपका सदर बन गया। सवाल अटो, जवाब गोबाटो। सवाल हो तो क्या आपको इस्लामी निज़ाम चाहिए? पाकिस्तान में माण्हू चवंदा ज़रूर चाहिए। सवाल जो जवाब है हाँ, तो इसका मतलब है मैं आपका अमीरुल मोमिनीन। कि हिननि जो मक़सदु आहे त बेनज़ीर शहीद आहे? हा। हा जो मक़सदु आहे ज़िया लंजार ऐं जाम खान शोरो ऐं सोहेल अनवर सियाल जे तव्हां चओ हा बेनज़ीर शहीद आहे त उनजो जवाबु हुननि जे मक़सद में इहो आहे त पोइ अदी फरियाल जापुर साहिबा तव्हांजी लीडर हूंदी। उवैस मुज़फ़र साहब, अली हसन ज़रदारी साहब, ज़िया लंजार, जाम खान शोरो, इहे सभु तव्हांजा लीडर हूंदा। सोहेल अनवर सियाल या त चओ त बेनज़ीर शहीद कोन्हे, जे चवंदा न त पोइ चवंदा ठहियो त ॾिसो शहीदनि जो खून था गद्दारी करे चवंदा हा त पोइ चवंदा तव्हांजे सिरनि ते असीं वेठा हूंदासीं। डॉक्टर आसिम हूंदो, बेनज़ीर साहिब जो वारिस केरु आहे? डॉक्टर आसिम अयान अली, सुंदरिया माण्हू न, आसिम अयान अली अनवर मजी। तंहिंजे करे हीउ ठगनि जो टोलो आहे, उन्हनि बेनज़ीर साहिबा जी शहादत खे इस्तेमालु कयो। आसिफ ज़रदारी, निसारपुर ऐं जाम खान शोरो चवनि पिया त पीर बागर जा हुन सियासी माण्हू न आहिनि, फ़क़ति मुरीद आहिनि। अवां छा था चओ? कंहिंजा मुरीद सियासी माण्हू आहिनि? पीर साईं बागर जा जेके हुरा आहिनि उहे सियासी माण्हू न आहिनि, फ़क़ति मुरीद आहिनि। अवां छा था चओ? काश अहिड़ा मुरीद सिंध में किरोड़े ॿिया हुजनि। काश सिंध में अहिड़ा किरोड़े माण्हू ॿिया हुजनि जेके ॿिटे निज़ाम लाइ लखनि जे तइदाद में डिसंबर में हैदराबाद गॾु थियनि। सियासी कारकुन वञी बाबर अहवान सां, इशरतुल इबाद सां, उन सां निसार खोड़ो हिकिड़े पासे बीहसि, ॿिए पासे वञी बीहसि जाम खान शोरो बाबर अहवान जे ऐं इशरतुल इबाद जे, ऐं राति जो ऐलान कनि त सिंध खे 2 हिसनि में तक़सीम था कयूं। सिंध खे विराइण जी सियासी माण्हू इहो आहे न, इहे सिंध सियासी माण्हू चूंडे मोकिलिया हुआ। इहे सियासी ज़रदारी साहब सभु सियासी माण्हू आहिनि न। ॾिसो न, इहे जेके ज़ुल्फ़कार आबाद पिया ठाराइनि इहे सियासी माण्हू आहिनि। इहे जेके बहरिया खे ज़मीनूं पिया ॾियनि इहे सियासी कारकुन आहिनि, बाशऊर ज़हन आहिनि, जेके कमांड जा अघ पिया किराइनि। 130 रुपए में काठियूं पवंदियूं मिलनि, 130 रुपया कमांड। इहे बाशऊर ज़हन सिंध जा इहे आहिनि। सिंध जो इल्मी, अदबी, नज़रियाती, चवंदा नज़रियाती कारकुन आहियूं। नज़रियाती कारकुन ईअं जो जेके ज़ुल्फ़कार आबाद पिया ठाहिनि हुन सां गॾु वेठा आहिनि। पीपुल्स पार्टी आहे, हुनजी बी टीमूं नज़रियाती कारकुन इहे आहिनि न, जेको ज़ुल्फ़कार आबाद ठाहिनि, जेके साहिली पट्टी ते कब्ज़ो कनि हुन सां गॾु वेठा आहिनि। चए नज़रियाती इल्मु, हिननि खे इल्मु इहो आयो आहे। इहो मार्क्स जो ऐं लेनिन जो ऐं माओज़ेतुंग ऐं होचीमन जो इल्मु आहे न, इहो जेको आयो आहे। निसार खोड़ो माओज़ेतुंग, लेनिन, मार्क्स पढ़ियल आहे। उन लाइ राति जो ॿिठो निज़ाम बि ठाराईं ऐं राति जो ॻाढ़ो लालची ने दारो रसद की आज़माइश पढ़ियल हो, उहो पढ़ी राति जो महात्मा गौतम बुद्ध जे फ़लसफ़े ते पियो हले, महातीर मोहम्मद जे ऐं मंडेला जे राति जो वञी ठाहियूं इशरतुल इबाद सां ॿिठो निज़ाम। ऐं जेके चवनि था त हुर आहिनि मुरीद, उहे लखनि जे तइदाद में ॿिठे निज़ाम जे ख़िलाफ़ गॾु थिया। उहे हुर हुआ जिन वतन जा कफ़न जो नारो खयों। उहो सूरह बादशाह हो, इट शुड बी क्लियर। उहो सूरह बादशाह पीर सदबतुल्लाह शाह सूरह बादशाह हो, जंहिंखे जॾहिं अंग्रेज़नि जंहिं राति फांसी ते ॾिनी, आहे को दम के पीपले में ई आहे, जंहिं राति फांसी ते मिलियसि उन राति जेल जो वार्डन कैप्टन उन वटि आयो। चई तव्हीं कीअं पिया महसूसु कयो? चई महसूसु ठीकु पियो कयां, अॼु त शतरंज जूं 2 बाज़ियूं खेॾूं। ऐं 2 कलाकनि खां पोइ हुनखे फांसी ॾिनी सूरह बादशाह खे ऐं शतरंज खेॾी ऐं 2 बाज़ियुनि में उन कैप्टन खे हाराई। कैप्टन चयो त हीउ कहिड़े क़िस्म जो माण्हू हो जेके 2 कलाकनि खां फांसी अचणी ऐं हुन मूंसां शतरंजूं उहे ई चालू हलियूं जेके नॉर्मल माण्हू खेॾंदो आहे, मूंखे शिकस्त ॾेई। इहो सूरह बादशाह हो जंहिं बर सगीर जी तारीख़ में पहिरीं ट्रेन किराई हुई, जंहिंजे माण्हुनि पोइ लॻनि अंग्रेज़नि जे ख़िलाफ़। हेमू कालाणी हो, रूपले कोहली जहिड़ा माण्हू हुआ, शेख अब्दुल मजीद सिद्दी जहिड़ा माण्हू हुआ, ग़ुलाम मोहम्मद भुरगड़ी जहिड़ा माण्हू हुआ। इहे माण्हू हुआ जेके मैदान ते बीठा, जिन मुक़ाबला कया। ओड़ा तेतू मीर, शाह वलीउल्लाह ऐं टीपू सुल्तान हुआ। रुगो ॿियनि जो ज़िक्र था कयो। सिंधी माण्हू टीपू सुल्तान जा ज़िक्र था कनि, सिंधी माण्हू ज़िक्र था कनि सिराजुद्दौला जो, झांसी जी राणी जो। पंहिंजे माण्हू जो ज़िक्र कयो जेको झांसी जी राणी ऐं टीपू सुल्तान ऐं हैदर अली ऐं सिराजुद्दौला जे टकर जो पीर सुबहतुल्लाह शाह सूरह बादशाह, जंहिंजे जदोजहद में रेल किरी हुई, जंहिं सांगड़ ऐं खैरपुर ऐं इन सॼे थर जे ॿेलनि खे मज़ामत जो मर्कज़ बनायो हो। वञी सांगड़ पढ़ो ओस्मान डीपलाई जो, जिन खे पीपुल्स पार्टी चए थी हुर आहिनि ऐं मुरीद आहिनि। इन्हनि मुरीदनि जी मायूं गनूं खणी मुक़ाबिलो कंदियूं, 303 खणी बेगू रिंदण, बसरा ख़ासि केलण। इहे मायूं हुयूं, बच्चू बादशाह जीजो जर्नेल, उहे मायूं राइफलूं खणी अंग्रेज़नि सां विढ़ंदियूं हुयूं। अंग्रेज़नि सां उन्हनि राइफलूं खणी मुक़ाबिलो कयो सिंध जे न्याणियुनि। उन्हनि राइफलुनि सां उन्हनि अंग्रेज़नि जा जे कानवाय हूंदा, जे काफ़िला हूंदा, उन ते शब खून आया। ओस्मान डीपलाई जो पढ़ो न सांगड़ रिसालो। इहे हुर हुआ, हुरनि ते त फ़ख़ुरु करणु खपे सिंधियुनि। तव्हांजे उन लश्कर, असांखे हेमू कालाणी ते फ़ख़ुरु आहे,
असांखे रूपले कोहली ते कोहली ते फ़ख्रु आहे जेको जंहिंजी ज़ाल चए थी त अड़े अंग्रेज, चए थी अड़े अंग्रेज असीं आहियूं डब तव्हीं आहियो गॾु, डब मोड़ंदा रहंदा गॾु, चरी चरी ख़तमु थी वेंदा, टबनि जूं पाड़ूं पाताल में आहिनि। इहो सूर बादशाह हुजे चयो वतन जा कफ़न, उहो ॼमी बीठो, उनजा हुर हुआ जिन खे पाकिस्तान ठहण खां पोइ बि 52 ताईं 54 ताईं हुर कैंपुनि में बंदि रखियो। पाकिस्तान ठहियो तॾहिं बि हुर कैंपुनि में बंदि हुआ, छाकाणि त अंग्रेज़नि सां छो विढ़िया। हिते जी उन वक़्त जे हुकुमरान अची उन्हनि खे जेलनि में बंदि कयो। उन्हनि हेरनि हुरनि खे पूॼण ऐं उन्हनि खे शाबाश ॾियण जे बजाए जेके विढ़िया वतन लाइ, जिन तहफ़ुज़ कयो, जिन अंग्रेज़नि खे ललकार कई, जिन जुतियूं बि खयूं, माण्हू ख़ान बहादुर ऐं सरनि जा लक़ब बि वरिता, माण्हू ख़ान बहादुर पे थिया, असांखे ख़बर आहे केरु ख़ान बहादुर हुआ, सर केरु हुआ, ख़ान साहब केरु हुआ। ओॾी महिल उहो वतन जो कफ़न नारवणी बि रहिया, उन्हनि खे था चओ, उन्हनि ॿिटे निज़ाम खे ललकार उन्हनि कई, उहे विढ़िया ॿिटे निज़ाम जे ख़िलाफ़ु। उहे मैदान ते हुआ जॾहिं सिंध जे पाणीअ ते कमांद ते दाव थो लॻे तॾहिं उहे था विढ़नि, उन्हनि खे तव्हीं चओ था उहे मुरीद आहिनि ऐं हीअ सियासी ज़हन आहिनि। अली हसन ज़रदारी सियासी ज़हन ऐं पीर पागार साहिब जा हुर जेके आहिनि वीचारा ठला मुरीद आहिनि, हीअ सियासी ज़हन हले पियो न। हीअ मीडिया ते कोन, सोशल मीडिया ते ख़रीद कया अथनि, जेके चवंदा पीपल्स पार्टी जो मुतबादिल कोन्हे, अदा वीचारा कीअं बि आहिनि, वरी पीपल आहिनि, इहे न सियासी ज़हन। इहे किताब उठ किताबनि जा इहे पढ़ियो त उठ किताबनि जा पढ़ी पोइ मतिलबु इहो कढियो अथनि त ज़रदारी वेठो हुजे। ये उठ किताब कहिड़नि कमनि जा, जंहिं उठ किताब खां वफ़ा शुआर कई है कोई हसी भी तो हो। वफ़ा शुआर ज़रदारी जा थिया वेठा, का चङी ॻाल्हि कयो, वफ़ा शुआर कई है कोई हसी भी तो हो, चलो फिर आज उसी बेवफ़ा की बात करें। त उहे जेके चओ था उहे माण्हू विढ़िया हा, उन्हनि माण्हू जंगियूं कयूं हुयूं, जीअं क़ौमी अवामी तरीक़े जा कारकुन विढ़िया हा, जीअं सिंध जे ॿियनि क़ौम परस्त जमातुनि जा कारकुन MRD में विढ़िया हा, ईअं विढ़िया हा, ईअं विढ़िया हुर। ऐं आउं सम्झां थो त जंहिं गस ते असीं वठी पिया वञूं, सुभाणे जेकॾहिं करप्शन जी अलगार थी, सुभाणे सिंध जे विरासत जी ललकार थी, जीअं ग़ज़ाला बतूल सिद्दीकी सां गॾु, सतार उलड़ शबीर बुलेदी एजाज़ ऐं सरवर बलोच सां गॾु, शहादत जरवार सां गॾु, नवाज़ कंडाणनि ऐं आशिक़ जुनेजन सां गॾु, सिंध जे ॿियनि सवें शहीदनि सां गॾु उहे माण्हू विढ़ंदा। असांजा बच्चा हींअर मरनि पिया न, उन्हनि खे मारीनि त इहे पिया जेके पढ़ियल लिखियल माण्हू। कदम अब्बासी जो पुटु अहद अब्बासी क़तल थी वियो आहे लाड़काने में, कातिल केरु आहिनि? ही हू जेको जोखियो क़तल थी वियो आहे दौलतपुर जो, कातिल केरु? ही तंहिंजे करे ही ठगनि जो टोलो आहे जेको तव्हांखे ॿुधाए थो त फलाणा हुर आहिनि, फलाणा क़ौम परस्त आहिनि, फलाणे वटि काउंसिलर जी सीट कान्हे। इहो ठगनि जो टोलो तव्हांखे ब्लैकमेल करण लाइ तव्हांखे आर्ग्यूमेंट्स ठाहे थो ॾिए, ऐं सिंध जा माण्हू ऐं सिंधी मीडिया वरी उहो आर्ग्यूमेंट्स रिपीट थी करे। असांखे फ़ख्रु आहे त सिंध लाइ हींअर बि मैदान में आहियूं, ऐं सुभाणे जॾहिं सिंध ते को बि वार थियो सिंध जी वहदत ते वसीलनि ते, तॾहिं मैदान में असीं हूंदासीं, असांजा साथी हूंदा। थोरी देरि खां पोइ ॿिया साल पोइ था कयूं।